साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। साइंस क्लास 6 बाब 7 अज पाण उनके पढ़ण जी कोशिश कंदासीं। वीडियो के शुरू खां आख़िर ताईं शौक़ ऐं गौर सां तवज्जो सां ॾिसण जी कोशिश कंदो त इंशाअल्लाह तव्हांखे हीउ बाब आसानी सां सम्झ में अची वेंदो। वीडियो शुरू करण खां पहिरियां गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त उनखे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं दोस्तनि खे बि हिन वीडियो जे बारे में ॿुधायो त जीअं उहे बि फ़ाइदो हासिलु करे सघनि। त अॼु असांजो मौज़ू आहे गार ऐं सस्पेंशन, सॉल्यूशंस एंड सस्पेंशंस। गार ऐं उनजा जुज़ा, ॻरंदड़ ऐं ॻारींदड़। सॉल्यूशन एंड इट्स कंपोनेंट्स, सॉल्यूट एंड सॉल्वेंट। गार हिकु क़िस्म जी मिलावट मिक्सचर हूंदी आहे जंहिंमें उनजा ॿई जुज़ा यानी ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ सॉल्वेंट समूरी गार में यकसान तौर पखड़ियल हूंदा आहिनि, जंहिं करे उहा गार बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। गार रंगीन हुजे या बेरंग पर उहा शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था खंड ऐं पाणी जी गार। जॾहिं पाणी में खंड खे ॻारियो वियो त उहो बिल्कुलु ॻरी वेंदो ऐं शफ़ाफ़ ऐं साफ़ नज़र ईंदो पाणी। ॻरंदड़ सॉल्यूट, ही गार जो उहो जुज़ो हूंदो आहे जेको कंहिं ॿिए शइ में ॻरी वेंदो आहे। मथी गार में खंड ॻरंदड़ शइ यानी सॉल्यूट आहे। ॻारींदड़, ॻारींदड़ शइ कंहिं बि गार जो उहो हिसो या जुज़ो हूंदो आहे जेको ॻरंदड़ शइ खे पाण में ॻारे मिलाए छॾींदो आहे। मथे ॾेखारियल गार में पाणी ॻारींदड़ यानी सॉल्वेंट जुज़ो आहे। आबी गारूं ऐं पाणी हिकु आलमी क़िस्म जो ॻारींदड़। aqueous solution and water as a universal solvent। जी त मथियनि सभिनी गारनि में पाणी ॻारींदड़ तौरु इस्तेमालु कयो वियो आहे, तंहिं करे उन्हनि सभिनी खे आबी गारूं aqueous solution चइबो आहे। गारनि बाबति ज़रण वारो मॉडल, पार्टिकल मॉडल ऑफ सॉल्यूशन। असां अॻु में पढ़ी आया आहियूं त हर का मादे वारी शइ बारीक तरीन ज़रड़नि जी ठहियलु हूंदी आहे ऐं उहे ज़रड़ा हमेशह चुरपुर कंदा रहंदा आहिनि। जॾहिं बि का ॻरंदड़ शइ जहिड़ो लूणु साल्ट कंहिं ॻारींदड़ में मिलाइबो आहे त उन्हनि ॿिन्ही जा ज़रड़ा हिक ॿिए सां यकसान तौरु मिली वेंदा आहिनि ऐं ॻार ठही पवंदी आहे। हिन ॻार में हिकिड़ी शइ यानी ॻरंदड़ शइ सॉल्यूट जा ज़रड़ा ॿी शइ यानी ॻारींदड़ में बिल्कुलु यकसान तौरु विरछिजी मिली वेंदा आहिनि। इन ई करे उहो मिक्सचर हिक ई शइ या हिक ई जिन्स होमोजीनियस बणिजी पवंदो आहे। उन जे नतीजे में ठहंदड़ ॻार घणे क़दुरु साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदी आहे। छिडियूं ऐं घाटियूं ॻारूं, डाइल्यूट एंड कंसनट्रेटेड सॉल्यूशंस। कंहिं बि ॻार जी घाटाईअ मां ख़बर पवंदी आहे त उन ॻार में ॻरंदड़ शइ ऐं ॻारींदड़ शइ जो मिक़दारु केतिरो आहे। जेकॾहिं ॻरंदड़ शइ ऐं ॻारींदड़ शइ जे मिक़दार जो तनासिब वॾो हूंदो आहे त इन ॻार खे घाटी ॻार कंसनट्रेटेड सॉल्यूशन चइबो आहे। असां ॻरंदड़ शइ यानी सॉल्यूट जे वॾे मिक़दार खे ॻारींदड़ जे थोरे मिक़दार में ॻारण सां घाटी ॻार ठाहे सघंदासीं। पर जेकॾहिं ॻरंदड़ शइ जो मिक़दार ॻारींदड़ शइ जे मिक़दार खां घटि हूंदो यानी ॻरंदड़ जो तनासिब ॻारींदड़ जे मुक़ाबले में घटि हूंदो त उहा ॻार छिडी या हल्की ॻार ठहंदी। रचियल ऐं अणरचियल ॻारूं, सेचुरेटेड एंड अनसेचुरेटेड सॉल्यूशंस। गिलास में थोरो पाणी विझो, उन में हिकु चांहि वारो चमचो लूण जो विझी खूब मिलायो जेसि ताईं उहो समूरो ॻरी वञे। उन में हिकु ॿियो चमचो बि लूण जो विझी वरी खूब मिलायो।
अहिड़ी तरह वधीक लूणु विझी मिलाईंदा रहो जेसि ताईं उहो समूरो लूणु पाणी में ॻरी वञे। हीउ अमल एसि ताईं जारी रखो जेसि ताईं अहिड़ो नुक़्तो अची वञे जॾहिं लूणु यानी ॻरंदड़ शइ पाणी में वधीक ॻरी न सघे। हाणे जॾहिं त ॻार में ॻरंदड़ वधीक नथो ॻरी सघे त अहिड़े क़िस्म जी ॻार खे रचियल ॻार सेचुरेटेड सोल्यूशन चइबो आहे। अहिड़ी ॻार जेका कंहिं ख़ासि गर्मी जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जो वधीक मिक़दार पाण में न ॻारे सघे त उनखे रचियल ॻार सेचुरेटेड सोल्यूशन चइबो आहे। अहिड़ी ॻार जेका कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जो अञा बि कुझु वधीक मिक़दार ॻारे सघे त उनखे अणरचियल ॻार अनसेचुरेटेड सोल्यूशन चइबो आहे। ॻरण पज़ीरी ऐं उन ते गर्मीअ जो असरु। सॉल्युबिलिटी एंड इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी। ॻरण पज़ीरी ॻरंदड़ शइ जो उहो वधि में वधि मिक़दार हूंदो आहे जेको पाणी जे 100 ग्रामनि में कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरी सघे। मुख़्तलिफ़ ॻरंदड़ शयुनि जे कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरण पज़ीरी बि मुख़्तलिफ़ थींदी आहे। कंहिं बि ॻरंदड़ शइ जे ॻरण पज़ीरी जो दारोमदार ॿिनि शयुनि ते आहे। नंबर 1 ॻरंदड़ शइ, नंबर 2 ॻारींदड़ शइ जे गर्मी जो दर्जो। ॻारींदड़ शइ जे गर्मी जे दर्जे में तब्दीली जो असरु ॻरंदड़ जे ॻरण पज़ीरी ते पिणु थिए थो। केतिरियूं ई ॻरंदड़ शयूं सॉल्यूट्स थधे पाणी खां गरम पाणी में वधीक आसानी सां ॻरी सघंदियूं आहिनि। उहो बि असांजे मुशाहिदे में आयल आहे त गरम पाणी में खंडु थधे पाणी जे भेट में वधीक मिक़दार में ऐं आसानी सां ॻरी वेंदी आहे। ॻारूं ऐं सस्पेंशन ऐं उन्हनि जो इस्तेमालु। सॉल्यूशन्स एंड सस्पेंशन्स एंड देयर यूज़िस। सस्पेंशन अहिड़ियूं मिलावटूं ऐं मिक्सचर हूंदियूं आहिनि जंहिंमें ॻरंदड़ शइ जा ज़रड़ा के क़दुरु वॾा हूंदा आहिनि ऐं उहे ॻारींदड़ में तरंदा ई रहंदा आहिनि। गदिलो मिटीअ वारो पाणी अहिड़े क़िस्म जो चिटो मिसाल आहे। सियारे में धुंध यानी फोग हवा में पाणीअ, दूंहें ऐं मिटीअ जे ज़रड़नि जे लटकियल रहण जे करे पैदा थींदी आहे। गार ऐं सस्पेंशन जो तफ़ावत या फ़र्क़ु। डिफरेंसिस बिटवीन सॉल्यूशन एंड सस्पेंशन। गार हिकु जिन्स ऐं यकसान होम्योजीनियस क़िस्म जी मिलावट हूंदी आहे। हिकु जिन्स वारी मिलावट में उन जा मुख़्तलिफ़ जुज़ा वाज़े ॾिसण में ईंदा आहिनि। सस्पेंशन यकसान ऐं यक जिन्स मिलावट न हूंदी आहे, उहो गैर यकसान हेट्रोजीनियस मिलावट हूंदी आहे। हिन क़िस्म जी मिलावट में ॿ या ॿिनि खां वधीक ख़ालिस शयूं मिलायल हूंदियूं आहिनि जिन जा ज़रड़ा वाज़े ॾिसी सघजनि था। गार जे अंदरि ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ शयुनि जा ज़रड़ा मुकमल तौरु पाण में मिली वेंदा आहिनि जंहिं करे उहे साफ़ ऐं शफ़ाफ़ गार ठाहींदा आहिनि। सस्पेंशन जे अंदरि ॻरंदड़ शयुनि जा ज़रड़ा ॻारींदड़ शइ में पखिड़ियल रहनि था ऐं उन में लटकियल रहनि था जंहिं करे सस्पेंशन नीम शफ़ाफ़ गार बणिजी पवंदी आहे। गार जे अंदरि उन जे हर हंधि ऐं हर जाइ ते साॻियो रंग ऐं साॻी शिकिल नज़र ईंदा आहिनि। सस्पेंशन जे अंदरि उन जो रंग, शिकिल ऐं जोड़जक हर हंधि ऐं हर हिसे में साॻी न हूंदी आहे। गार बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदी आहे। सस्पेंशन वारी गार नीम शफ़ाफ़, ट्रांसल्यूसेंट या बिल्कुलु गैर शफ़ाफ़ ओपेक हूंदी आहे। रोज़मर्रा ज़िंदगी में गारनि ऐं सस्पेंशन जो इस्तेमालु। बूटा ऐं वण ज़मीन मां पंहिंजी खुराक गार जे ज़रिए हासिलु कंदा आहिनि। कपिड़नि ऐं खाइण पीअण वारनि थांवनि ऐं प्लेटनि तां सणभ वारनि शयुनि खे हटाइण लाइ गार जी सूरत में डिटर्जेंट इस्तेमालु कबा आहिनि। कपिड़नि खे रंगीन बणाइण लाइ बि रंगनि वारा गार इस्तेमालु कबा आहिनि। आम पीअण वारियूं शयूं सॉफ्ट ड्रिंक्स बि गारनि जी सूरत में तयारु थींदियूं आहिनि। जॾहिं दवाऊं नहरी हालत में न खाए ऐं ॻीहे सघिबियूं आहिनि त उहे बि सस्पेंशन जी सूरत में इस्तेमालु कराइबियूं आहिनि। भितियुनि ऐं फर्नीचर लाइ इस्तेमालु थींदड़ रंग पेंट्स बि सस्पेंशन जी सूरत में हूंदा आहिनि। मुख़्तसिर तौरु
गार अहिड़ी मिलावट हूंदी आहे जंहिंमें उन जा ॿई जुज़ा कंपोनेंट्स पाण में यकसान तौरु मिली हिकु थी वेंदा आहिनि। ॻरंदड़ शइ साल्यूट गार जो उहो जुज़ो आहे जेको गार में ॻरी वेंदो आहे। ॻारींदड़ शइ सॉल्वेंट गार जो उहो जुज़ो आहे जेका ॻरंदड़ शइ साल्यूट खे ॻारे सघंदी आहे। उहा गार जेका पंहिंजे अंदरि ॻरंदड़ शइ जो कंहिं मुक़ररु टेम्परेचर ते वधीक हिसो न ॻारे सघे त उनखे रचियल गार सेचुरेटेड सॉल्यूशन चइबो आहे। जेकॾहिं कंहिं गार में ॻरंदड़ शइ जो तनासुब वधीक हूंदो आहे त अहिड़ी गार खे घाटी गार कंसंट्रेटेड सॉल्यूशन चइबो आहे। जेकॾहिं कंहिं गार में ॻरंदड़ शइ जो ॻारींदड़ शइ जी भेट में तनासुब घटि हूंदो आहे त अहिड़ी गार खे छिडी या हल्की गार डाइल्यूट सॉल्यूशन चइबो आहे। का बि गार जेकॾहिं कंहिं मुक़ररु या ॼाणायल गर्मी जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जो कुझु वधीक मिक़दार ॻारे सघे त अहिड़ी गार खे अणरचियल गार अनसेचुरेटेड सॉल्यूशन चइबो आहे। सस्पेंशन अहिड़ियूं मिलावटूं या मिक्सचर हूंदा आहिनि जिन में ॻरंदड़ शइ सॉल्यूट जा ज़रड़ा के क़दुरु वॾा हूंदा आहिनि। ही ज़रड़ा आर्ज़ी तौरु सस्पेंशन में लटकियल रहंदा आहिनि। ॻरण पज़ीरी सॉल्युबिलिटी कंहिं बि ॻरंदड़ शइ जो उहो मिक़दारु हूंदो आहे जेको कंहिं मुक़ररु या ॼाणायल गर्मी जे दर्जे ते पाणी जे 100 ग्रामनि में ॻरी सघंदो आहे। प्यारा शागिर्दो, अॼु जो पंहिंजो ही टॉपिक पूरो थियो, ही बाब बि पूरो थियो। उमेद त तव्हांखे ही वीडियो पसंदि ईंदी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।